नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिल करीम अम्मा बाद वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मन वक्कर साहिब बिदअतिन फ़क़द आआना अला हदमिल इस्लाम। जे शख्स इज़्ज़त ॾिनी बिदअती शख्स खे फ़क़द आआना अला हदमिल इस्लाम, तो तहक़ीक़ मदद की इस्लाम जे ड्राहिण ते, इस्लाम जे ड्राहिण ते हिन उन जी मदद कई जंहिं बिदअत जी ताज़ीम कई। जंहिं भी शख्स बिदअत जी ताज़ीम कई ॼण त इस्लाम खे केरई या इस्लाम जे कमाल खे केरई या अहले इस्लाम खे ख़त्म करे छॾियईं या सुन्नत खे ख़त्म करे छॾियईं। जेको भी बिदअत जी ताज़ीम कंदो उहो इन्हनि खां ॿाहिरि कोन्हे को। तंहिंजे करे जॾहिं बिदअत जी इज़त करण में एॾी वॾी ख़राबी आहे, बिदअत जी इज़त बि नाहे करणी। जेको बिदअती शख़्स आहे दीन जे अंदरि नवां नवां कम ईजाद पियो थो करे, उनखे दीन सम्झी अमल थो करे, सवाब पियो थो सम्झे, त उनजी इज़त बि नाहे करणी। हाणे जॾहिं जेको उनजी इज़त थो करे उनखे एॾो वॾो दड़को आहे त जेको पाण बिदअती आहे उनजे लाइ केॾो वॾो वईद ऐं अज़ाब हूंदो। तंहिंजे करे जेको बिदअती आहे त उनजो ॼण त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जन जी सुन्नत सां दुश्मनी आहे। बिदअतीअ जी दुश्मनी आहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी सुन्नत सां। बिदअत जेका हूंदी आहे सुन्नत जे मुक़ाबले में हूंदी आहे हमेशह। हिकिड़े पासे सुन्नत, ॿिए पासे बिदअत। हदीस में अचे थो मन तमस्सक बिसुन्नती इंद फसाद उम्मती फलो अज्र मिअत शहीद। त जेको शख़्स मुंहिंजी सुन्नत सां चंबड़ी पियो, मुंहिंजी सुन्नत ते मज़बूती सां हलियो फसाद वारे वक़्त में, फसाद वारे वक़्त में मुराद आहे त बिदअतुनि जे वक़्त में, जंहिं वक़्तु माण्हू बिदअतूं पैदा कनि उन वक़्तु हे छा थो करे जो सुन्नत ते अमल थो करे त पोइ उनखे 100 शहीदुनि जो सवाबु। हाणे जेको सुन्नत ते अमल कंदो बिदअतुनि जे वक़्त में सवाबु एॾो वॾो आहे, पर जेको बिदअती जी ताज़ीम कंदो उनखे सज़ा बि एॾी वॾी आहे। हाणे हिकिड़ो आहे सुन्नत ते अमल करणु, ॿियो आहे बिदअती जी ताज़ीम करणु। टियों शख़्स जेको पाण बिदअत थो करे त उन जे बारे में छा आहे? अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा मन अहदस फी अमरिना हाज़ा मा लैस मिन्हु फहुव रद्दुन। इहा बि हदीस बिदअत जे रद्द में आहे। बिदअती जेको शख़्स आहे जेको बिदअत करे पियो थो, जंहिं बि शख़्स असांजे हिन मामले में, असांजे हिन कम में नई ॻाल्हि ईजाद कई जेका हिन मां हुई कोन, दीन इस्लामी हुई कोन, मा लैस मिन्हु हिन में हुई कोन दीन में, फहुव रद्दुन, उहा ॻाल्हि मरदूद आहे। ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिकिड़ी जात फरमाइनि था वकुल्लु बिदअतिन ज़लालह वकुल्लु ज़लालतिन फिन्नार। जहिड़े बि क़िस्म जी बिदअत आहे जंहिंखे माण्हू दीन इस्लाम ऐं सवाब सम्झी करे, हर उहा बिदअत गुमराही आहे। वकुल्लु ज़लालतिन फिन्नार, ऐं जेका बि गुमराही हूंदी आहे उहा जहन्नम जी बाहि में वेंदी आहे। तंहिंजे करे बिदअत खां बि पासो करणो आहे ऐं बिदअती कमनि खां बि पासो करणो आहे, बिदअतियुनि खां बि पासो करणो आहे। बिदअत जा 2 क़िस्म आहिनि, बिदअत वाजिब, बिदअत मंदूब, बिदअत मकरूह, मुबाह, हराम। वाजिब छा आहे? वाजिब मां इहे न आहे मतिलबु त जेका बिदअत वाजिब आहे त उहा करणी आहे, बसि बिदअत करणी आहे, न, बल्कि बिदअत वाजिब जेका आहे उनजो मतिलबु इहा वाजिब जो मतिलबु लोहवी बिदअत जी पहिरीं क़िस्म वाजिब आहे, यानी उहो कमु जंहिंजे करण जे करे दीन जी हिफ़ाज़त थिए थी पई, जंहिंजे करण जे करे दीन जी पई थी हिफ़ाज़त थिए। दीन जी हिफ़ाज़त मौक़ूफ़ आहे उन ते। जहिड़े तरीक़े सां मसलन इल्म नहव आहे, नहमीर, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौरनि त नहमीर हुई कान, नहव जेको इल्म नहव पढ़ायो थो वञे इहो न हुयो। हाणे इहो हिन वक़्तु छा आहे वाजिब आहे पढ़णु, त जीअं इहो पढ़े त जीअं दीन इस्लाम जी हिफ़ाज़त करे सघे, अहादीस जी, क़ुरान जी इबारात जी, अहादीस जे इबारात जी, किताबनि जे इबारतुनि जी हिफ़ाज़त करे सघे, इन बुनियाद ते इहो इल्म हासिल करणु छा आहे वाजिब। अहिड़े तरीक़े सां बिदअत मंदूब आहे, मुस्तहब जंहिंखे खणी चइजे बिदअत। लेकिन हे सभु बिदअतूं शरई न, हे सभु बिदअत असुल में चइबो छा खे बिदअत नए कम खे, हर नए कम खे बिदअत चइबो आहे। हे जेके नवां कम आहिनि, कुझु नवां कम अहिड़ा हूंदा आहिनि जिन खे माण्हू दीन सम्झी करे कंदा आहिनि, ऐं कुझु अहिड़ा कम हूंदा आहिनि जिन खे दीन न सम्झो वेंदो आहे लेकिन दीन जे बका जो ज़रियो ज़रूरु सम्झो वेंदो आहे। जहिड़े तरीक़े सां मदारिस, मदरसा, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर में इहे मदरसा कोन हुया जो तालिब अची ॿाहिरों पढ़नि, उस्ताद पढ़ाइनि, ईअं न हूंदो हुयो। लेकिन हिन वक़्तु जो इहो कयो वियो आहे, इहो मुस्तहब आहे इहो करणु, त जीअं इन जे करण जे करे दीनी तालीम जेका आहे उहा बाक़ी रही सघे। तंहिंजे करे हीउ कमु करणु मुस्तहब आहे। तोड़े जो ज़ाहिर में इहा ॻाल्हि आहे त हीअ बि हिकिड़े क़िस्म जी बिदअत आहे, माना नओं कमु आहे जेको क़ुरान सलाह सां बि न हुयो। ख़ैरुल क़ुरान क़रनी सुम्मल लज़ीन यलूनहुम सुम्मल लज़ीन यलूनहुम, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो ज़मानो, सहाबा जो ज़मानो, ताबईन जो ज़मानो, उन वक़्तु में तोड़े जो खणी न हुयो, लेकिन बाद में थियो न। हाणे इनखे छा चयो वेंदो बिदअत मंदूब आहे, इहो करणु मुस्तहब आहे। मदारिस क़ाइमु कजनि त जीअं हिते दीन इस्लाम जी तालीम खे आम कजे ऐं पढ़ायो वञे। बिदअत मकरूह, मकरूह बिदअत,
मकरू छा आहे, मस्जिदुनि खे सिंगारे पिए थो, मस्जिद वॾी सिंगारी अथई बाक़ाइदे, अंदरि वञ त ईअं रुगो शीशा ई शीशा नज़र पिया था अचनि, हिकिड़ो माण्हू पाण खे पंजनि जेको आहे शीशनि में ॾिसे पियो थो, अंदरि हर तरफ़ रुगो ईअं सिंगार लॻा पिया आहिनि मस्जिद में। इहे बिदअत आहे, इन करणु छा आहे ग़लति आहे, लेकिन मकरू बिदअत आहे, इहो करणु नामुनासिब आहे, नापसंदीदा आहे जो मस्जिदुनि खे एॾो वॾो सिंगारजे। ऐं चौथे नंबर ते मुबाह बिदअत, जाइज़ बिदअत। बिदअत जी मां तव्हांखे हिकिड़ी तारीख़ ॿुधाई शुरू माना, बिदअत जी माना इहा आहे त नओं कमु, यानी मतिलबु इहा खाइण पीअण जी शयुनि में कुशादगी करणु, उन खां अलावा ॿिया जेके कम आहिनि उन्हनि में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में जेके न हुया, मसलन इन खां अलावा ॿिया कम उहे न हुया, खाइण पीअण जूं शयूं जेके हिन वक़्तु आहिनि अलाह जे रसूल जे दौर में खणी कुझु घटि हुयूं, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहे न खाधियूं हूंदियूं। हाणे जेकॾहिं कोई उहा शइ खाए त छा चओ इहो बिदअत थो करे? इहा बिदअत न आहे, इहा मुबाह आहे। हे अहिड़ियूं शयूं आहिनि जेके असां दीन सम्झी कोन था खाऊं। का बि शइ खाए थो, कंहिं शइ ते सुवारी करे थो, या दीन सम्झी था कयूं? दीन सम्झी नथा कयूं, बसि सम्झो था हे दुनिया जी ज़रूरत आहे, दुनिया जी तरक़ी आहे, या अहिड़ी का सुवारी आहे जीअं हिन वक़्तु मोटरसाइकिल आहे, कार आहे, जहाज़ आहे, रेलगाॾी आहे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दौर में हुयूं? इहे न हुयूं। हाणे जेकॾहिं कोई हिन वक़्तु उन्हनि ते सुवारी करे थो त इनखे ईअं न चयो वेंदो त हे बिदअत थो करे, बाबा इहा सुवारी त अलाह जे रसूल जे दौर में हुई कोन, उन ते कीअं थो सुवारी करे? इहे सभु जेको आहे सो अजाया एतिराज़ आहिनि, इहे कंहिं न कम जा। बाक़ी आहे बिदअत हराम। बिदअत हराम ई आहे जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में उहो कमु कोन हुयो, ऐं बैद वारनि कुरोने सलासा खां बैद, सहाबा खां बैद उन कम खे ईजाद कयो वियो ऐं उनखे सवाब सम्झी करे कयो वियो। उनखे अमल करण वारा बि सवाब सम्झी करे अमल कनि था, त इहा बिदअत आहे हराम। असुल बिदअत इहा मुराद हूंदी आहे, बिदअत जिथे बि ईंदो आहे उते मुराद इहा ई बिदअत हूंदी आहे त जेको बि अमल अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में न हुयो, सहाबा किराम जी ज़िंदगी में न हुयो, ताबईन जी ज़िंदगी में न हुयो, उनखां बैद अगरि कंहिं ईजाद कयो ऐं उनखे दीन सम्झी ऐं सवाब सम्झी करे अमल करे थो त पोइ इहो बिदअत आहे। ऐं इन बिदअत जे बारे में फरमायो वियो आहे कुल्लु बिदअतिन ज़लाला व कुल्लु ज़लालतिन फिन्नार, जेको बि दीन में नओं कमु ईजाद कंदो उहा गुमराही आहे ऐं हर गुमराही जहन्नम जी बाहि में वेंदी, व कुल्लु ज़लालतिन फिन्नार, ऐं हर गुमराही जहन्नम जे पाड़नि में हली वेंदी, जहन्नम में हली वेंदी। इंशाअल्लाह अल्लाह ताला असां तव्हां सभिनी खे बिदअतुनि खां बचाए ऐं सुन्नत वारे दग ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आमीन।